एम्प्लॉइज़ जे सॾ ते कोट गुलाम मोहम्मद में तालका हेडक्वार्टर प्रेस क्लब ते रखियो वियो। मक़सदु इहो कि जेके DARA आहिनि उनखां अलावा पेंशन इस्लाहत आहिनि तालका सदर कोट गुलाम मोहम्मद जी तरफ़ां इहो चऊं था असां सरकारी मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी कई वई वञे, असांजे पेंशन रूल में कटौती कई पई वञे, असांखे न DARA अलाउंस ॾिनो वञे, खुदारा सरकारी मुलाज़िमनि सां इहो ज़ुल्म बंदि कयो वञे। असां इहे मुतालबो कंदासीं त वज़ीर आला सिंध ऐं बिलावल भुट्टो खां त इहे जो असांजा नोटिफिकेशन कढिया विया आहिनि इहे असांखां वापसि वरिता वञनि ऐं जो DARA अलाउंस 30% असांखे ॾिनो वञे ऐं सरकारी मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि। उन्हनि खे ख़बर आहे त अॼु असांजा छा मुतालबा आहिनि। असां कल्ह डायरेक्टर ऑफिस में वेठा हुआसीं, सॼियूं ऑफिसूं सील आहिनि। DC ऑफिस ॾिसो, तव्हां कमिश्नर ऑफिस ॾिसो, सभु ऑफिसूं सील आहिनि। ट्रेज़री खां वठी सभु जेके बि डिपार्टमेंट आहिनि 42 साईं जेके डिपार्टमेंट ॿुधाया तक़रीबन सभु बंदि आहिनि। हीअ असांजी एतिजाज अञा बि कुझु कोन्हे। जेको असांजो 6 तारीख़ ते धरनो आहे कोट गुलाम मोहम्मद में, कल्ह बि असां चई आया हुआसीं त कोट गुलाम मोहम्मद मां इंशाअल्लाह बसूं निकिरंदियूं। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सभु गॾिजी हथ में हथ ॾेई हितां 6 तारीख़ ते धरणे में कामयाबु करण जे लाइ हितां निकिरंदासीं गॾु ऐं सभु गॾु हूंदासीं। इंशाअल्लाह अव्हांजी महिनत रायगान कोन वेंदी। हुकूमत ही मुतालबा असांजे लाइ कुझु कोन आहिनि। असां इंशाअल्लाह इन खां जेके बि असांजा पुराणा मुतालबा आहिनि उहे बि हिननि खां मंझराईंदासीं, छॾींदासीं कोन असां। उहो हल कयो वञे। 3 महीना थी विया आहिनि असां इन रैलियूं पिया कढूं, जलसा पिया कढूं। बिलाल हिकिड़ी ॻाल्हि करे